अस्सलामुअलैकुम दोस्तों जी आज दादा आदिल जी हमें जा को नो मिलो करी तो आज के डेली लाइफ का प्यार क्यों कोने में मुझे गरीबानी गाड़ी आ जेकी अदा कादिर साहब सां गॾु वञूं था कराची में गाड़ी की सेटिंग कराई दादी ऐं इंशाअल्लाह जेको कुछ थींदो तव्हांजे साम्हूं हूंदो ऐं कोशिशि कंदासीं त घटि ख़र्चे खां वठी बहितर गाड़ी बि थी वञे यानी घर में घोड़ो थी वञे ऐं हुन सां गॾु गॾु कुझु बहितर तव्हांखे ॾेखारे सघूं पोइ जेको कुझु थींदो तव्हांजे साम्हूं दादा बनिया दादा छा थो करे स्टैंड खे हा ॾेई इहा गाॾी हालत अहिड़ी अथव दादा हिन गाॾीअ खे सेटिंग कराइण लाइ वञिणो आहे कुझु न कराची वञण ताईं फाटो नज़र अचे पर फाटो नज़र जुबान ॾेखारे नज़र वीडियो में ठाणे ॻोल्हा तव्हांखे पंहिंजो महबूब ॾेखारे सघां थो हीअ आहे असांजो महबूब दादा किथां जो दादा लाड़काणे जो नालो छा अब्दुल वहीद तव्हां लाड़काणे खां हे जो निकिता घारे खां अञा फिल्टर बि न आहे ॿुधायो पहिरियों लाड़काणे जो महबूब मिलियो आहे पोइ कोशिशि कंदा जेको कुझु थींदो तव्हांजे साम्हूं हूंदो पहिरियों अदा फोटो न हिकिड़ो फोटो करो पोइ लवी टू करा काई ॻाल्हि न आहे मां ईंदुमि न बाक़ी हाली मूंखे करणु जो ख़िदमत अलाह कहिड़ा पाण अलाह किथां जा माशाल्लाह लवी वाले तो मतलब कराया था वालेकुम याद उठाने ला पर मुंह ना टेक चला अदा ए गले वाली दुकान पे पुगाए वो चौंदा थोड़ा से फणी मणी दियो अदा कातर पुराणो यार आयो एकड़े किस्म जो जिगरी दोस्त नालो शाय न दायो आसिफ भाई नालो अरे ये तो मुझे नालो आसिफ बाबा बिस्मिल्लाह खुश है मदन अदा मुझे नाले भाई तो आसिफ नमाज के नलाई ए जे तो मास्क के नलाई जे सुनाने पर सुनाने तो लाए छया मास्क अदा आज मुझे नालो आसिफ भैया ए मां भी जामी है बड़ी गाल न कर जान ये भाई फाड़ने वाली बात कर रहा है कुछ भी फाड़ेगा वो मैं नाम नहीं लूंगा लेकिन आप क्या करोगे वैक्स करेंगे ये वैक्स से क्या होता है ये बाल खींच जाएंगे सारे खींच जाएंगे ना वो खींच गए हैं पहले ही बहुत तकलीफ है तकलीफ नहीं देंगे आपको अच्छा तो अभी जो कुछ भी होगा मैं तो कहता हूँ कुछ ट्राई करते हैं आज भाई का मूड है और मेरा नाम है यानी हजाम हजाम का भाई वैसे ही होता है ये तो नाम में भी भाई है तो ट्राई करते हैं कादिर भाई ये वैक्स वाला सीन नहीं ओके क्या हाँ चलो नहीं थोड़ा नॉर्मली लवी करो तो मां हाणे तो लाए डायरेक्ट चट मांगनी फट ब्याह है अरे वाह वाह यार ये देरी लगी ओ जानी तो मोला भी नहीं साहब जीअं त तव्हां ॾिसो ही सैलून हुई जेकी अदा कादिर हिसाब सां हिते आयासीं माशाल्लाह तमामु बहितरीनु प्यारी ऐं प्लस में हिन जो नालो त मां ॿुधायो आसिफ भाई जॾहिं आउं वेठो आसिफ भाई दिलि जी ख़्वाहिश थी त मां हिते दाढ़ी ठारायां जेकी अदा वैक्स बि कई ऐं वैक्स में त ॾाढो मज़ो आयो मां रुनम कोन रड़ बि कोन कई मां चयो तव्हां ॾाढा हला आहियो कमेंट में बोलो कोई अहिड़ी का शइ पर बहरहाल ॻाल्हि कमेंट करे ॿुधाइजो दुकान जे बारे में गाज़ीकोट में जेको मौजूदु आहे आसिफ भाई जे हथ जे बारे में ॿुधाइजो ऐं जेको कुझु तव्हां ॾिसो था न हीउ जेको अदा जो अबू आयो माशाल्लाह अल्लाह हुननि खे हयात ॾिए वादी अल्लाह से हक़ीक़त सलामत रखे छो जो वादी जे करे ई असां आहियूं ऐं कादिर भाई तव्हां पाण थोरा इरादा ॾियो वाह 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 अदा मुझे यार साल तो गाड़ी ठीक है यार पूरा यार भाभी तो चले करे भाग कर चले लोगे ऐसा तो शादी करें वाह माशाल्लाह यार लव यू ए एडी यार 1000 है जेके दिल्ली साल बचो करा ए मंजिल ते अची आयो हाने ही पहिरियों उस्ताद जेके ने माशाल्लाह चंदन मुझे ता जड़ो माहौल गरीबानो माहौल है मुझे लेवल जो तो जेको कुछ थींदो तव्हां साम्हूं तो वधी गई फटारी पड़ी उस्ताद खुश आयो तव्हां नालो छा मुशीर मुशीर जातिया जातिया सरायकी अदा सरायकी उस्ताद बस जेको कुछ थींदो लवी टू में हूंदो सही है उस्ताद मुझे सुनी सिद्ध जा महबूब बाइक ठाईंदे ठाईंदे महबूब सा जिक्र भी लाजमी अदा तव्हां किथां जा बाबे मां हैदराबाद जो आया असल ऐं बाबू पान कंबल जा है मैं कराची जा है असा नकर सा मिले आयू नकर यार बस सुनी सिंध जा महबूब पूरी सिंध अवेलेबल है तो इंशाल्लाह जेको कुछ थींदो लवी टू दीदो जी गाड़ी खुलंदी वई त मूंखे एहसास थींदो वियो त हिन गाड़ीअ में त यार ॾाढो ज़ुल्म लॻो पियो आहे माना ही खुलंदी पंहिंजे तव्हांजे साम्हूं आहे न हीअ माना ईअं बि फील थिए मूंखे त सॼी गाॾी ॼण रिपेयर त छा पर हाणे मूंखे नई वठणी पवंदी पर मिस्त्री मूंखे इहे चई वेठो त कोई टेंशन न कर ई त माशाल्लाह बहितर कमु थींदो तमामु घटि रेट में असांखे सामान वग़ैरह मिली वेंदो पोइ गाॾी खुलंदी वई तव्हांजे साम्हूं आहे वधीक ॾिसंदा की छा छा थिए थो ऐं सामान जो घणो बिल थिए थो हाणे गाॾी ज़्यादातर खुली त वई आहे पर हाणे तव्हां ॾिसंदो ही सामान वठण लाइ वञूं था मार्केट में सामान वठंदा मार्केट आहे शहर मार्केट ई आहे अच्छा जेको कुझु बि आहे तव्हांजे साम्हूं आहे बस मार्केट में शहर जो सामान बि वठंदासीं ऐं गाॾी बिल्कुलु ओके थी आहे ऐं तव्हां किथां ॿुधायो घोटकीअ खां माशाल्लाह माशाल्लाह अदा मुझे सिंध जा सुनी सिंध जा महबूब अथव बस अचण सां क्यों था लवी टू थी लवी टू असां भी कयूं था तो फाइनली हम पहुंच गए हैं जहाँ से हमें सामान लेना है छोटा मोटा फिर उसके बाद हम देखेंगे कि क्या करना है और ये पहले ही गाड़ी रिपेयर हो रही है फुल पांडा की माशाल्लाह माशाल्लाह सब अपने कामों में लगे हुए हैं हर कोई रोजगार के चक्कर में
ले लो वो ज्यादा अच्छा क्योंकि ढक्कन भी है और एक चाबी जो है ना सब पे लगती है चाबी चेंज करना होगा चाबी वो बता रहा है एक अलग अलग चाबियां लगे हाणे टाइम अची वियो आहे नकर करण जो हे ॾिसी रहिया आहियो अदा आहियो तव्हां पंहिंजे जेत कैश अकाउंट अमाउंट में पाणी हणो हाँ ये इसको नेस्ट करके अभी आप अमाउंट लगा ओके हो गया आप राजी हो उस्ताद माशाल्लाह डन कर दो उसको देखो आ रहे हैं हाँ यार ऐसा ना हो कि पहले वाले जाए मैंने फिंगर तो लगा दिया एड़ा पैसा वजन दफा मां वीडियो को बंद हो गया उस्ताद ओके राजी हो तुसा अल्लाह के भाभी ओके आ गई है मोहम्मद आसिफ अरे सब आज पर नाले आशा था मिलन मुदा तो न हाणे हाणे अरे हाणे फाइनली सामान अची चुको आहे ऐं छोकरा रेडी लगा पिया आहिनि जहाज लॻो पिया सभा तूं बि रेडी हो और उस्ताद आप तो पहले ही रेडी थे अदा हिनखे ज़ाहिर ई नथो करे हे महिनतूं तव्हांजूं अल्लाह हे त गॾा मां घोड़ो करे छॾियोसीं सेलून ते जॾहिं वियासीं न त हिननि मूंखे गॾा मां घोड़ो करायो हाणे वरी गाॾीअ खे गॾा मां घोड़ो करे थो हे उस्ताद अल्लाह इहो उस्ताद बि चेंज करे छॾियो मां तकड़ में इहे थी असांजा पावर ऐं महबूब सिंध जा महबूब नया नवां चेहरा नयूं नयूं यादूं ॾाढी ख़ुशी थी थिए भला त हिननि खे हयात न मिला फिक्रनि ख़ातिर भाई बाक़ी हे जेको तूं करे थो न इहो माना तुंहिंजे पंहिंजे ई मदद ॾिनो माशाल्लाह तमामु प्यारी गाड़ी थी लॻे यार कहिड़ी तारीफ़ कयां मां हिनजी जेतिरी तारीफ़ कयां घटि आहे ऐं इहे उस्ताद जी महिनत आहे अलाह साईं हिनखे हयाती ॾिए ऐं हे जेको आहे न सिस्टम ॾिसी रहिया तव्हां माशाल्लाह हुन उस्ताद बि थोरी घणी महिनत आहे छो जो हुन असांखे सामान प्रोवाइड कयो आहे हिन ऐं मशी ऑटो ऐं तव्हांजे लाइ मां चवां थो हिकिड़ो ऑफर थो ॾियां जेको पंहिंजे थ्रू थो ॾियां भली उस्ताद तव्हांखे ॾे न ॾे तव्हां हिते अचिजो अल्लाह जे फज़ल करण मां एतिरो चई सघां जेको मां पंहिंजे शहर में जेको कमु पियो करायां हुन खां हाफ ते मूंखे रिआयत बि मिली वई आहे ऐं मां दिली तौर ते मुतमिन आहियां ऐं जेको गाॾी आहे तव्हां मंदर वग़ैरह ॾिसी आहिनि माशाल्लाह वाक़ई गाॾी अहिड़ी थी वई आहे पहिरियों बि तव्हां ॾिठी ऐं हाणे एतिरो ई चवंदुमि त उस्ताद तव्हांखे ओतिरो ई इज़त ऐं प्यार ॾींदो उस्ताद जी आप अपनी वो जो है ना उर्दू लैंग्वेज में आप अपने ऑडियंस के लिए बता दें कि आप उनके लिए जो हमें बेनिफिट वगैरह दिया है क्या ये सबके लिए बेनिफिट है माशाल्लाह यार तो ये ज़बान ही काफ़ी है जो बंदा मेहनत करने वाला था ना वो साफ नजर आता है और ये आप देख लो ना मैं आपको क्या बताऊं माशाल्लाह यार बिल्कुल जीरो लग रही है और कादिर भाई मैं आपके लिए ये कहूँगा कि आपने जो ज़बान पे बोला था ना वो आपने बिल्कुल कर दिया और ये मेरे लिए काफ़ी है सर और माशाल्लाह रहमत भाई की तो क्या बात करें वो किसी काम का नहीं था लेकिन जोरी इसका जिक्र करना पड़ता है क्योंकि हमारे साथ आया है अरे तो छा कहवा तो कुछ न कहवा माना हे सिर्फ घुमियो थी बाबा कराची में अरे हाँ जी गाड़ी भी हाणे खणी बि तो हलने अरे न माशाल्लाह तमामु बहितरीन हाणे कराची जो सफ़र असांजो वाइंड अप आहे पर वाइंड अप बि ईअं न आहे त माना मोटरसाइकिल जे हिसाब सां वाइंड अप आहे जेके महबूब त तव्हां ॾिठा सॼे ॾींहं जे मंदरु अॼु ॾाढियूं यादूं ठहियूं हाणे हलंदासीं असां वापसी में पोइ कुझु महबूब अहिड़ा आहिनि जिन खे असां यानी दिलि सां वञी करे इज़त ॾींदासीं हुननि में इज़त वठंदासीं पोइ वधीक बयानु नथा कयूं जेको कुझु ईंदो तव्हांजे साम्हूं ईंदो पोइ हुन खां पोइ बिल्कुलु वाइंड अप कंदासीं दादा हे उहो महबूब आहे जंहिंजे करे ख़ासि करे असां आया आहियूं बिस्मिल्लाह माशाल्लाह 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 बिस्मिल्लाह अल्लाह ताला ऐं हीअ बक़ाया महबूब मां हूअं ई ॼाणी वाणी आणे छॾियां तव्हां बिरोई था वयो सॼी माशाल्लाह अल्लाह तव्हांखे सलामत रखे अदा पोइ महबूबनि सां गॾु मुलाक़ातूं थींदियूं ऐं मोहबतूं थींदियूं माशाल्लाह यार थैंक यू हो गया था पोइ शुरूआत जो भाई जे थोरो विज़िटिंग चऊं तो विज़िटिंग तो लाज़मी आहे माशाल्लाह माशाल्लाह ये भाई हमारा सेटअप है सर ये आपका सेटअप है पूरा माशाल्लाह ये फास्ट फूड का है बारबेक्यू माशाल्लाह माशाल्लाह वाह माशाल्लाह माशाल्लाह वाह वाह फ्रेश जूस वाह यार वाह फिलहाल वो थोड़ा वो है माशाल्लाह अदा केड़ा हाल खुश आयो वालेकुम सलाम मां नौकर आहियां ॾाढा तव्हांजो ख़ुशि जो ईअं लव यू साहब माशाल्लाह 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 तो फाइनली असां हिन शइ खे कयूं था वाइंड अप हाणे असांजो ब्लॉग कंप्लीट आहे कराची में जेके कम हुआ सभई थी विया ऐं पंहिंजे महबूब सां मिली वियासीं ऐं साईं असां आप उर्दू स्पीक सिंधी माशाल्लाह पश्तो तो पश्तो मुझे नहीं आती बस मैं इतना कहूँगा कि लव यू है बस ये मुर्शिद के पास जो है ना जो भी होगा लव यू हो जाएगा और ये जो यानी हम यहाँ पे आए हैं आज मैं भी यानी जिंदगी में फर्स्ट टाइम होगा ये चीज़ ट्राई करूंगा लेकिन जिसको यहाँ पे आना है ना तो वो देख के आ सकता है क्योंकि हर इंसान होता है इज्जत का भूखा पैसे तो कहीं पे भी पंजा खर्च कर लेता है लेकिन अगर कहीं पे इज्जत मिल जाए ना तो आप अपने फैमिली के साथ आ जाओ और माशाल्लाह फैमिली सेटअप भी अच्छा है तो हमें जो मिलेगा इंशाल्लाह वो तो आपके सामने है और आप यहाँ ना जरूर